अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा से पंजाबेरी ड्रामे में छा करम खान हाणे जाबिर ऐं कासिम मंसूर खान जे हवाले करे छॾींदो। छा रेस चाकर खान हाणे जाबिर खान खे मारण जी कोशिश कंदो? छा रेस अकबर खान हाणे रेस चाकर खान सां झेड़ो वारींदो? दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बेल न करंदो काफ़ी असांजो सलाह वधंदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजो टाइम वेस्ट न करण हलो था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो करम खान जेको आहे मंसूर खान खे साफ़ चई छॾींदो भले तूं ज़ोर लॻाए छॾ ऐं भले तूं मूं मथां हमलो कर पर मां जाबिर खान ऐं कासिम खान तुंहिंजे हवाले नथो करे सघां। छो जो हुननि मूंखां पनाह वरिती ऐं मां उन्हनि खे बि पनाह ॾेई चुको आहियां। मां उन्हनि सां धोखो इहो नथो करे सघां न ई उन्हनि खे तव्हांजे हवाले करे थो सघां। मंसूर खान चवंदो त करम खान इहो तूं सरासर असां सां ग़लति पियो करीं छो जो तूं असांजे दुश्मन खे रहाए वेठो आहीं। अगरि जेकॾहिं तूं उन्हनि खे असांजे हवाले न कयो त पोइ मजबूरी सां मां ऐं रेस चाकर खान तुंहिंजे मथां हमलो करे ऐं पोइ उन्हनि खे खंबे ॻेहले अची ऐं पोइ उन्हनि खे विच चौराहे ते मारींदासीं। करम खान चवंदो रेस मंसूर पोइ मां इहो बि विसारे वेही रहंदुसि तूं बि मुंहिंजो दोस्त आहीं। मंसूर खान चवंदो त करम खान इहा त तुंहिंजी ग़लती हूंदी। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रेस चाकर खान जेको आहे मंसूर खान खे साफ़ चई छॾींदो अगरि जेकॾहिं करम खान जेको आहे जाबिर खान ऐं कासिम खान असांजे हवाले नथो करे त मजबूरी सां असां जेको आहे कीअं बि करे इन जाबिर खान ऐं कासिम खे मारींदासीं ऐं पोइ उन्हनि खे पंहिंजे अंजाम ते पहुचाए ऐं पोइ पंहिंजा सभु हिसाब किताब पूरा कंदासीं। जो मूं फैसलो करे छॾियो ऐं हर हाल में मां उन फैसले ते अमल कंदुसि। जेसीं ताईं मां पंहिंजे फैसले ते अमल न कंदुसि जेसीं ताईं मां सुख जो साह न खणंदुसि। ऐं दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो अकबर खान जेको आहे रेस चाकर खान दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो अकबर खान जेको आहे रेस चाकर खान खे साफ़ चई छॾींदो तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं हाणे असांजे विच में टंग न हण। अगरि जेकर तोखे छिकू ऐं सूणी खपनि त पोइ तूं जेको आहे रूंड खे वठी अचे ऐं तूं असांजे विच में ॻाल्हियूं करा। अगरि जेकर इहे ॻाल्हियूं न थींदियूं त पोइ जेसीं ताईं मां तव्हांजे छिकू कॾहिं बि न कंदुसि छो जो मूं फैसलो करे छॾियो जेसीं ताईं मां पंहिंजे फैसले ते अमल न कंदुसि जेसीं ताईं मां तव्हांखे जेको आहे हुननि जे हवाले छिकू तव्हांजे हवाले न कंदुसि। रेस चाकर खान चवंदो त रेस अकबर खान तूं इहो ग़लति पियो करीं। अगरि जेकॾहिं तूं असांजे दुश्मन खे ईअं पनाह ॾिए त पोइ मजबूरी सां असां तोखे बि नुक़सानु पहुचाए था सघूं। दोस्तों उमीद त कहाणी खे पसंदि असां करे ईंदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।